यूसी जुनास में गोट गिंडल चाचड़ ऐं लालनो चाचड़ जे रवासन पारां मक़ामी बाअसर जे मुबैना ज़ातुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि दाहींदे इल्ज़ाम आणींदे चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां ॻोठ जो मुक़ामी बाअसर ॾाढ जे ज़ोर ते 50 वरियनि खां क़ाइमु असांजे क़दीमी ॻोठनि मां लॾाए ॻोठनि ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़ो जमाइण लाइ पुलिस जी मदद सां कूड़ा केस ऐं घरनि ते चढ़ायूं कराए हिरासत करे रहियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान के मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। मियां असद के खिलाफ़ ज़मीन के बारे में ज़मीन ये जेकी असांजी अॼु खां तक़रीबन 45 खां 50 साल थी ज़मीन असांजी आहे। हो दावा करे तो इहा ज़मीन असांजी आहे, बहरहाल ज़मीन उनजी न आहे, इहा ज़मीन असांजी आहे। 45-50 साल जेके असां हिते आबाद आहियूं, हीअ ज़मीन बूटा बि टोड़ी असां कई आहे, आबाद बि असां कई आहे। असांजा 3 पीढ़ियूं अॻ में हितां वीचारा फन जान मां लाॾाणो करे आया आहिनि। ब्लैकमेलर आहे, गुंडो आहे, कब्ज़ा कंदो आहे माण्हुनि जी ज़मीननि ते। अॼु खां कोई 5-6 साल पहिरियां बिरोन खां पुलिस जी मार्फत ते ज़मीन जो कब्ज़ो छुड़ायो। कम से कम 25 खां 30 थाणनि जी पुलिस हुई जेके हुन खां कब्ज़ो हाणे उहो सेम कमु असांजे माना ॻोठ ते करायो। हे वॾो हिकिड़ो क्रिमिनल, असांजी इहा अपील आहे, ख़ुदा रा असांजी मदद कयो, असां बेगुनाह आहियूं, असांजी मदद करे एसएसपी खे और डीआईजी खे और आईजी खे और असां हुनखे सुप्रीम कोर्ट के वज़ीर आला सिंध को सभिनी खे असांजी अपील आहे त असां फराम कयो। हू असांखे हिरासमेंट कराए थो ऐं हू इहो चाहे थो त मां इन्हनि माण्हुनि खे इलीगल वे सां डिस्पोज़ करायां पंहिंजे पुलिस जे थ्रू ऐं सियासी सोर्स सियासी अप्रोच जे थ्रू। ॻोठाणनि एहतजाज कंदे एसएसपी सखर, डीआईजी सखर, आईजी सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इलाइक़े जे मक़ामी बाअसर वॾेरे जे ज़ियादतुनि ऐं ॾाढ जो नोटिस वठी संदु ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु महमूद महर, सिंध टीवी न्यूज़, सुल्तान।